नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर पुलिस रोड़ी कैनाल भरिसां ॻुझे इतला ते कार्रवाई करे सुई गैस वासी 10 सालनि जी नींगरी अदिलान वल्द अमीर अली जामरी नींगरी खे मुबीना अगवा कंदड़ 2 भाइर बरकत अली ऐं अली बख्श वल्द गुलाम सरवर जामरी खे हथ करे थाणे ते खणी आई है, जिते मुबीना अगवा कयल 10 सालनि जी नींगरी अदिलान साफ़िन खे ॿुधायो त जवाबदार सां मुंहिंजे भाइरनि मिट माइटी कई हुई। जवाबदार बरकत अली वल्द गुलाम सरवर जामरी ज़बरदस्ती निकाह विझे पंहिंजे घर में कैद करे छॾियो। हर रोज़ ज्यादती कंदो है, इनकार ते सख्त तशद्दुद कंदो है। SHO राणीपुर अब्दुल जब्बार मेमन ॿुधायो त असांखे ॻुझी इतला मिलियो हो त रोड़ी कैनाल भरिसां हिकु ॻोठ में 2 मशकूक माण्हू रहियल आहिनि, जिते कार्रवाई कई त 2 जवाबदारनि खे रिपीटर समेत गिरफ़्तार करे नींगरी खे थाणे ते खणी आया आहियूं। हिन चयो त जवाबदार खिलाफ़ केस दाख़िल करे नींगरी खे अदालत में पेश कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।